ॾाढे ॻाल्हाए तीन जणे आखिरी तकरीर आस्ते आस्ते करा 2 कलाक ॻाल्हाइणो आहे मेरा पानी नेड़ी आली करे जनरल सेक्रेटरी पेट्रोल अफसर गाज़ी खान जमाली साहब मुंहिंजी मान वारी भेण ऐं मरकज़ी बॉडी जा ॿिया उहिदेदार साहिबान डिविजनल प्रेसिडेंट ज़िला सदूर ऐं मुबसर अस्सलामु अलैकुम या अली ॾाढी ख़ुशी थी ऐं ॾाढी तकलीफ़ बि थी ख़ुशी इहा थी त दोस्तनि जो जेको अॼोकी जनरल बॉडी वर्किंग कमेटी जे इजलास में जेको किरदारु रहियो उन बाबति ॾाढी ख़ुशी थी ॾुख इन ॻाल्हि जो रहियो त संगत तकरीरूं करे ऐं पाण वरी हलिया पिया मां पहिरीं साईं बदीन जे सदर साईं नूर मोहम्मद शायदि सूमरो हुयो उन जी तकरीर ॿुधमि ऐं दिलि पे चयो त उन सां ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइजनि पर हुन कपिड़ो छॾियो साईं सिकंदर खां इजाज़त वरितई मरकज़ खां इजाज़त वरितई साईं हाजी शफ़ी खां बि इजाज़त वरितई ऐं वियो हली बहरहाल मुंहिंजी जेका ही अॼु तकरीर या ॿ लफ़्ज़ जेके आऊं ॻाल्हायां पियो इहे शायदि मुंहिंजा पेटेलफ जे इजलासनि में आख़िरी तकरीर हुजे छो जो मुंहिंजो ईंदड़ प्रोग्राम या ईंदड़ टेन्यूअर मुंहिंजो कोन हूंदो बहरहाल मूं पंहिंजी ज़िंदगी में घणो कुझु हासिल कयो आहे घणो कुझु विञायो मूं सुठा दोस्त भला दोस्त मूंखे मिलिया पेटेलफ जे हिन सफ़र में ऐं 1999 खां वठी पेटेलफ जी तारीख़ में आयुसि पेटेलफ 1993 में मूंखे सिटी नवाबशाह जो सदर कयो जंहिंमें मुख्य किरदारु उन शख़्स जो हुयो जो उन जो आऊं नालो न खणा त आऊं ॾोही करार पाण खे सम्झंदुसि मरहूम उस्ताद ग़ुलाम मोहम्मद बिरोही उन मूंखे पेटेलफ जी तारीख़ में क़दम रखायो अॼु ॾींहं ताईं अलाह जी महिरबानी सां आऊं नाक़ाबिल शिकस्त रहियुसि ऐं सदाईं ज़िलो डिवीज़न जेके हुयूं ऐं इलेक्शनूं खटींदो आयुसि अचूं था अॼोके इजलासनि ते उन्हनि जे एजेंडनि ते मूंखे साईं पीर मुज़फ़र जी ॻाल्हि वांगुरु साईं ज़फ़र लाखो बि यादि अचे थो मोहम्मद मूसा लिगारी बि यादि अचे थो हिन छित ते जेॾी महिल आयुसि त इन छित जी इहा कुंड मूंखे यादि आई जंहिं ते मां ऐं मोहम्मद मूसा 2 ॼणा हिते वेठा हुआसीं असां रुठल दोस्तनि खे परचाइण जी कोशिशि पियो कयूं बहरहाल पोइ दोस्तनि जा पंहिंजा रविया हूंदा आहिनि सभु कंहिंजी पंहिंजी हिकिड़ी सोच हूंदी आहे असां ॿई उन्हनि ॻाल्हियुनि में कामयाब न थी सघियासीं जंहिंजो असांखे मूंखे त सदमो आहे साईं त हाणे जान छॾे वियो आहे
ख़ैर इलेक्शनूं ऐं मुखालफ़तूं सियासत इहो सभिनी जो हक़ु आहे। जंहिं जंहिं पंहिंजो किरदारु अदा कयो, जंहिं जंहिं पंहिंजो उन में क़दम ॼमायो, जंहिं बि दोस्त महिनत कई उनखे उनजो सिलो मिलियो आहे। मूंखे अगरि दोस्तनि इज़त ॾिनी, मान ॾिनो आहे, पोइ उहे मुंहिंजा दोस्त हुजनि या मुंहिंजा हरीफ़ हुजनि, पर मूंखे उन्हनि बि इज़त ॾिनी आहे। उनजो ताज़ो मिसाल इहो आहे त साईं हाजी शफ़ी वञण खां पहिरीं मूंखे इहो चई वियो आहे त मुंहिंजा अख़्तियार, दोस्तनि जा अख़्तियार मूं वटि, मुंहिंजो अख़्तियार तो वटि। तव्हां जेको बि फ़ैसिलो कंदो उहो असांखे क़बूल। इहा बि हुन साईं जी वॾी महिरबानी आहे। ऐं संदसि थोराइतो आहियां जो हुन मूं ते एतमाद कयो आहे। हुन जे एतमाद खे मद्देनज़र रखंदे ऐं इहा ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि, मां पंहिंजे दोस्तनि खे हथ ॿधी इहो अर्ज़ु कंदुसि त ख़ुदारा दोस्तनि जे एतमाद खे कॾहिं बि ठेस नाहे रसाइबो। दोस्त एतमाद कंदा आहिनि त उन्हनि ते कोशिशि करे इंसान वसऊं न घटाए, बेवसऊं माण्हू पंहिंजो किरदारु उहो अदा करे जंहिंमें दोस्त उन ॻाल्हि ते राज़ी रहे। मां पहिरीं शइ त हिन सॼे इजलास जो ऐं सभिनी दोस्तनि जो